ज़िंदगी जूं अनेक ॻाल्हियूं कंदे ॼण त हाव ई हल्को थी पवंदो आहे। ज़िंदगी जे ख़ूबसूरतियुनि बदसूरतियुनि ऐं ॾुखनि सुखनि जूं ॻाल्हियूं करण सां ई ज़िंदगी आसान थियो पवे। के ॻाल्हियूं कंदे टहक निकिरंदा आहिनि त किन ॻाल्हियुनि जे ओरण सां पिंबड़ियुनि जा बंद भॼी पवंदा आहिनि। वक़्तु ऐं हालतूं इंसान खे केतिरनि ई मोड़नि ते वठी थियूं वञनि, केतिरियूं ॻाल्हियूं न करण जूं न सलण जूं, पर जे मिली वञे को पंहिंजो त पोइ दफ़्तर खुलियो वञनि। सचपच लिखंदड़ सां हिकु वॾी वेदन इहा बि आहे त हूअ दुनिया जा सूर संभाले या पंहिंजा। हिकु लेखक बि त हिन मुआशिरे में रहंदड़ हिकु फ़र्दु आहे। हिकु हसास ऐं ॾात रखंदड़ फ़र्द जे हवाले सां हूअ ॿिटियूं भोगनाऊं थो भोगे। पाण ते थींदड़ भोगनाऊं हिकु त हू लिखी नथो सघे, अगरि लिखे बि थो त हवाला ॿियनि जा थो ॾिए ऐं किरदारनि जा नाला थो मटाए। एतिरो कुझु करण जे बावजूद बि अगरि केरु उन लिखत खे सम्झी वञे त हीअ कंहिंजे लाइ लिखी वई आहे, त पोइ साईं बसि मुसीबत लिखंदड़ जी बुझ बुझ पटियो थो वञे। उहो केॾो न ज़ुल्म आहे त दुनिया जूं ॻाल्हियूं लिखो, पराया सूर पिटियो, पर पंहिंजी ॻाल्हि न कयो, पंहिंजा सूर न सलियो, पंहिंजो हाव खोले कंहिंखे न ॾेखारियो। हीअ अहसास न भरियो हाव ऐं हीअ ॾुखनि सुखनि सां भरियल दिलि आख़िर कंहिं वटि न आहे। हिकु सिज ॿ पाछा जी चवाणी हर इंसान जे जीवन में लायूं चाढ़ियूं आहिनि। कहिड़ो बि इंसानु हुजे, केतिरे बि ओज ते हुजे, केतिरो बि ख़ुशि हुजे, उहा दावा नथो करे सघे त हुन ग़म न ॾिठा आहिनि। हीअ दुनिया ऐं उन में रहंदड़ इंसान आहिनि ई ग़म ऐं तकलीफ़ में, हकारत में, बग़ावत में, धिकार में पंहिंजे सम्झ अमल ऐं कोल सां ई आसानियूं ऐं ख़ुशियूं हासिलु करे सघबियूं आहिनि। तकलीफ़ ऐं ग़म त ॻिची में पिया हूंदा आहिनि, ख़ुशियूं त दरवाज़नि ते दस्तक ॾियण बिना ई लंघियो वञनि। अगरि के ख़ुशि क़िस्मत आहिनि जिन जे दरनि ते ख़ुशियूं पाण लंघी थियूं अचनि, त पोइ बाक़ी ॿियो छा खपे उन्हनि खे। घणा इंसान वीचारा त ख़ुशियुनि सकून ऐं आराम जे पुठियां डोड़ंदा था वतनि, उनजो दॻ वठी उन्हनि खे रोकण जी कोशिशि कनि था। तॾहिं त मसे मसे उन्हनि खे कुझु हासिलु थिए थो। हीअ ज़िंदगी जेका हिकु दफ़ो मिले थी, हिन ज़िंदगी में हिकु हथे ऐं पेरें साल में रखंदड़ मुकमिल इंसानु पंहिंजे लाइ अमीक गहराइनि मां बि मोती चूंडे ईंदो आहे। ज़िंदगी जे वहंदड़ वहकिरे में मोतियुनि वांगुरु विखिरियल ही सभु सोचूं ऐं अहसास इंसान खे कॾहिं बुलंदनि ते खयो वञनि त कॾहिं वरी सऊं सिधो अची पट ते किराइनि। ही सोचूं ऐं आईंदा ज़िंदगी सुखी गुज़ारण जा मनसूबा ई सहारो आहिनि। केतिरनि ज़िंदगियुनि जा हिन जहान में इंसान वीचारो जेकर हिन दुनिया में अचण ई नथो चाहे, हथें ख़ाली रड़ियूं वाका कंदो, एतिजाज कंदो। जॾहिं हू अची वेंदो हिन दुनिया में, त पोइ हिन दुनिया जा रंग रूप पिसे असल अहिड़ो मोहिजी वेंदो आहे त पोइ हिन दुनिया खे छॾे वञण जो तस्वर हुन लाइ हैबतनाक ऐं ॾुखोईंदड़ हूंदो आहे। इंसान वीचारो हिन दुनिया में अचण में राज़ी न वञण में राज़ी। केतिरो बि पोढ़ो हूंदो, सो बीमारियूं हूंदुसि, आस पास वारा पंहिंजा पराया सभु बेज़ार हूंदुसि, त बि हू जीअण चाहींदो। मरे ही दुनिया छॾणु ॾाढो ॾुखियो मरहलो आहे। हा के माण्हू वक़्त खां अॻु मरी वेंदा आहिनि या वरी पाण खे मारे छॾींदा आहिनि। उहो क़िस्म आहे इंसान जो जिन में बर्दाश्त वारी क़ुवत घटि हूंदी आहे। ज़िंदगी गुज़ारण जा मुआशी वसीला प्यार मोहबत ऐं पंहिंजाइप उन्हनि खे घटि मुयसरु हूंदी आहे। उहे ज़िंदगी जे वहकिरे में बेहिमत थी डही पवंदा आहिनि। ज़िंदगी जे अझाग समुंड में मरण वारनि खां जीअण वारा घणा, उन करे ॻाल्हि बि कजे जीअण वारनि जी। ज़िंदगी गुज़ारण ऐं सकून आराम वारी ज़िंदगी गुज़ारण हर को चाहींदो आहे, पर चाहण ऐं न चाहण सां छा हासिलु। इंसानु अकेलो पंहिंजे सोच मयार सां हालतुनि सां मुक़ाबिलो त करे सघे थो, पर अक्सर ॿियनि जे चवण में एतिराम में पंहिंजी ज़िंदगी अहिड़े तरीक़े सां नथो गुज़ारे सघे जहिड़ी उहो गुज़ारणु चाहे थो। इंसान जा इंसान सां लाॻापा, हक़ ऐं वास्ता, पंहिंजो घर मिट माइट उड़ो पाड़ो वेंदे हिन वसीअ दुनिया ताईं इंसानु हिकु ॻंढ में ॿधियो पियो आहे। हाणे उहा ॻाल्हि ज़ाहिर आहे त इंसान ई इंसान जो वेरी ऐं दोस्त आहे। इंसानु पंहिंजे अक़ल सम्झ सां ई ज़िंदगी गुज़ारे उहो साबित करे सघे थो त दुनिया में दोस्त हमदर्द घणा आहिनि ऐं ॾुखोईंदड़ घटि। बर्दाश्त ऐं दरगुज़र जो मादो न सिर्फ़ु इंसान खे सकून थो ॾिए, पर संस ज़िंदगी बि आसान बणाए थो छॾे।
मौत हिकु अटल हक़ीक़त आहे। मौत माना हिन दुनिया मां हमेशह लाइ पंहिंजे प्यारनि खां जुदा थी वञणु। दुनिया त अॻु खां अॻिरी थी पई हलंदी। सिर्फ़ु उहो हिकु इंसानु हिन दुनिया खां जुदा थी थो वञे। उन करे जेकॾहिं उन पंहिंजे अमल कोल सां सुठी ज़िंदगी गुज़ारी हूंदी, चइनि माण्हुनि खे कमायो हूंदो, ॾुख सुख में पंहिंजनि परावनि सां शरीक रहियो हूंदो, त दुनिया में कुझु अरसे ताईं संसु नालो क़ाइमु रहंदसि। के इंसान अहिड़ा जावदान कम करे वेंदा आहिनि जो तारीख़ में उन्हनि जो नालो हमेशह लिखियो वेंदो आहे। हर माण्हू हिन फ़ानी दुनिया में बि लाफ़ानी थी वेंदो आहे। जॾहिं मरी वञिणो आहे, हिन दुनिया खे छॾिणो आहे, त पोइ ही झेड़ा ऐं झगड़ा फ़साद छाजे लाइ? अॼुकल्ह पंहिंजाइप ऐं मुहबत रही बि त नाहे। को बि कंहिंजी ज़िम्मेवारी खणण लाइ तयारु न आहे। दोस्ती रिश्तेदारी न छॾियो, पर हिकु अबे अमा जी औलाद में बि प्यार मुहबत ऐं अहसासु ज़िम्मेवारी नाहे रही। हिकु लिखंदड़ पंहिंजे कलम जे हवाले सां अमीन थी असांजे ॾुखनि ऐं कोताहियुनि जो ज़िक्र थो करे त पढ़ंदड़ इहो था सम्झनि त शायदि इहे सभु ॻाल्हियूं ऐं वाक़िया लिखंदड़ जा पंहिंजा आहिनि। लिखंदड़ हमेशह वाक़िया पंहिंजे ज़ात सां के हवाला ॾेई लिखंदो आहे ऐं पोइ मसइला पैदा थी पवंदा आहिनि। ईअं बि थी सघे थो त लिखंदड़ पंहिंजा मसइला ॿियनि जा हवाला ॾेई लिखे थो ऐं अहिड़ी तरह पंहिंजे अंदर जी बाहि कढे थो ऐं पंहिंजे मन जो भार हल्को थो करे। को लिखंदड़ सिधो संओं पंहिंजूं हालतूं ऐं वार्ताऊं लिखी छॾींदो आहे। इहो सभु कुझु लिखण जो मक़सदु इहो न हूंदो आहे त को पढ़ंदड़नि जूं हमदर्दियूं हासिलु कजनि या वरी वेचारो थी वेहिजे। मां छा, पर हर समझदार माण्हू इहा ॻाल्हि दावा सां चई सघे थो त हर खिलंदड़ चहिरे जे पुठियां सवे ग़म हूंदा आहिनि। हर ख़ुशहाल माण्हू जी जदोजहद में एतिरा मरहला बि आया हूंदा जो उनजो जीअणी अज़ाब हूंदो आहे। ताम ऐं सतरिछूं खाइण वारनि बि अहिड़ो वक़्तु ज़रूरु ॾिठो हूंदो जो रुखे टुकर खाइण लाइ बि मुहताज हुजनि। दरअसल पंहिंजी ज़िंदगी जे हालतुनि खे लिखण सां ॿियनि इंसान जी हिमत अफ़ज़ाई थिए थी। हे दुनिया कर खणी मान शान सां ज़िंदगी गुज़ारण वारनि जी आहे। ख़ुशि थी कर खणी जबलनि जे ऋण ग़मनि खे पोइते उछले ख़ुशि थी गुज़ारण वारनि जी ही दुनिया आहे। पंहिंजे तकलीफ़ुनि ते पंहिंजी कामयाबी जी ॾाकण ठाहे हलंदड़नि जी ही दुनिया आहे। ॾुखाइतो थी वेचारो थी वेहण वारा हिन दुनिया जी हिल में चिभाटिजी वेंदा आहिनि। इज़त ऐं एतिराम वञाइजी वेंदो अथनि। जीअण जो अहवालु जीअण वारनि खां पुछो, जलाए पाण खे रख बि छॾिया जिन उॾाए।